मैंने बोला उस्ताद को, मैंने बोला ये गाना रिकॉर्ड करना है। वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं मुमताज़ मौलाई जूं कुझु ज़िंदगीअ जूं हक़ीक़तूं ऐं उन्हनि खां पर्दे खणण जी कोशिशि कंदासीं। मुमताज़ मौलाईअ कमो बेश पंहिंजी ज़िंदगीअ में केतिरा एल्बम तयारु कया ऐं उन खां अलावा मुमताज़ मौलाई कहिड़े साल मां शाइरीअ जी स्टार्ट कई पंहिंजी, ऐं उन खां अलावा मुमताज़ मौलाई जो हिन वक़्तु 2025 में कहिड़ा कहिड़ा गाना मक़बूल आहिनि। ऐं तव्हां सोशल मीडिया सां जे अगरि जुड़ियल आहियो त मुमताज़ मौलाई जो हे गानो तमामु घणो मशहूरु थियो ऐं हे गानो तव्हां ॿुधो बि हूंदो दोस्तो, अपनी गाड़ी रियो निकालूं जाना तुझको सिंध घुमाऊं। दोस्तो इस अहिड़े तरीक़े सां हिन गाने जा बोल हुया जेके मूंखे थोरा घणा नथा अचनि। तव्हांखे हिन वीडियो में गानो ई ॿुधायूं था। पहिरीं तव्हां हे गानो ॿुधो, गाड़ी रियो निकालूं साथ में जाना तुझको। पोइ तव्हां गानो ॿुधो। मुमताज़ मौलाई 1990 खां पंहिंजी शाइरीअ जी स्टार्ट कई ऐं उन खां अलावा मुमताज़ मौलाई खे छाजे करे जेको आहे सो सिंध जो किंग सॾियो पियो वञे, इन जे करे जो मुमताज़ मौलाई पाण शाइरी लिखंदो आहे ऐं पाण ई ॻाईंदो आहे, मोहताज कंहिंजो बि कोन्हे को। हालांकि खोड़ सारनि फ़नकार मुमताज़ मौलाई खे ॻायो, जंहिंमें हुमेरा चन्ना थियो ऐं जलाल चांडियो थियो ऐं उन खां अलावा मुख्तियार शीदी थियो। अहिड़ा खोड़ सारा फ़नकार आहिनि जिन्हनि खे मुमताज़ मौलाई पंहिंजी शाइरी लिखी करे ॾिनी ऐं मुमताज़ मौलाई खे उन्हनि ॻायो फ़नकारनि। दोस्तो 1990 खां मुमताज़ मौलाई पंहिंजी शाइरी लिखणु स्टार्ट कई ऐं खोड़ सारा नंढनि वॾनि फ़नकारनि मुमताज़ मौलाई जी शाइरी ॻाई। ऐं उन खां अलावा जॾहिं मुमताज़ मौलाई इहो गानो पंहिंजे डायरेक्टर खे चयो रिकॉर्ड करण जे लाइ, अपनी गाड़ी रियो निकालूं, त डायरेक्टरनि मुमताज़ मौलाई खे चयो त केरु ॿुधंदो हे गानो ऐं तव्हां फज़ूल हरू भरू महिनत पिया करायो। लेकिन मुमताज़ मौलाई गाना रिकॉर्ड करे, बोले छोड़ो यार कौन सुनेगा इस गाने को। एक दिन मैंने हिकु पुरउमेद शख़्स हुयो ऐं मुमताज़ मौलाई खे पाण ते तमामु घणो भरोसो हुयो। मुमताज़ मौलाई खे जुनून हुयो त इहो गानो जेको आहे सो असां रिलीज़ कयूं ऐं बिल्कुलु माण्हू ॿुधंदा ऐं जेको आहे सो मोट बि ॾींदा। कुझु ॾींहं गुज़रिया, डायरेक्टर मुमताज़ मौलाई खे जेको आहे सो इनकार कयो त इहो गानो केरु ई न ॿुधंदो, हरू भरू टेम था ज़ीड़ायो ऐं मश्करी खिल भोग में जेको आहे सो मुमताज़ मौलाई इहो गानो हिकिड़े ॾींहुं पाण वञी स्टूडियो में रिलीज़ कयो ऐं उहो गानो जॾहिं अपलोड करे मुमताज़ मौलाई सुम्ही रहियो राति जो। जॾहिं सुबुह जो वीडियो मैंने बनाई, मैंने छोड़ा, जब नींद से उठा सुबह को तो मोबाइल खोला तो पूरी छा गया गाना थियो त सॼी सोशल मीडिया भरियल हुई मुमताज़ मौलाई जे इन गाने सां ऐं खोड़ सारनि माण्हुनि इन गाननि ते मीम बि ठाहिया ऐं उन खां अलावा सॼे पाकिस्तान में इहो गानो मक़बूल थियो मुमताज़ मौलाई जो। ऐं अहिड़े तरीक़े सां मुमताज़ मौलाई पाण बि इन में कहिड़ा कहिड़ा बयान ॾिना ऐं पंहिंजी ज़बानी तव्हांखे हिन वीडियो में असां ॿुधाईंदासीं त मुमताज़ मौलाई इन गाने जे बारे में छा चयो हुयो ऐं उन खां अलावा मुमताज़ मौलाई केॾो पुरउमेद हुयो। ऐं उन खां पोइ मुमताज़ मौलाई खे पूरे पाकिस्तान में नेशनल जेका मीडिया हुई उन्हनि पाण वटि घुराई, छाजे करे जो हूअं ई मुमताज़ मौलाई जा कलाम सभई सिंधी ज़बान में हुया, लेकिन हे जॾहिं जेको आहे सो उर्दू ज़बान में मुमताज़ मौलाई ॻायो त पूरे पाकिस्तान में ओवरऑल जेको आहे सो इहो गानो तमामु घणो मक़बूल थियो। ऐं उन खां अलावा मुमताज़ मौलाई खे जेके नेशनल टीवी उर्दू टीवी आहिनि उन्हनि में मुमताज़ मौलाई खे घुराए करे उते इंटरव्यू उन्हनि जा रिकॉर्ड कया विया मुमताज़ मौलाई जा। ऐं उन खां अलावा मुमताज़ मौलाई हिकु नेशनल फ़नकार थी वियो सॼे पाकिस्तान जो ऐं जंग झर में माण्हुनि सुञाणण, उर्दू माण्हू, सिंधी स्पीकिंग ऐं कहिड़े बि ज़बान सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि पोइ मुमताज़ मौलाई खे सुञाणणु स्टार्ट कयो ऐं मुमताज़ मौलाई जो अहिड़े तरीक़े सां भाग खुलियो ऐं अहिड़े तरीक़े सां मुमताज़ मौलाई वायरल थियो सिंध में। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।